रमज़ान जो चंड ॾिसण में आयो, उन नबी साईं तरावी पढ़ी, इशा खां पोइ 20 रकात। कुछ मुसलमान आया, सुबह थियो, उन्हनि मुसलमाननि ॿियनि खे चयो, बाबा राति नबी साईं हिकिड़ी नई नमाज़ पढ़ाई आहे, वाह जो मज़ो। 20 रकातूं, हर रकात में अलाह जो नबी क़ुरान पियो पढ़े। जंहिं ते क़ुरान नाज़िल थियो हुजे उन जे ज़ुबान में छा असर हो। ॿी राति थी त वरी ॿिया मुसलमान बि आया, वरी उन्हनि ॿियनि खे ॿुधायो। टीं राति थी त सभु मदीने जा मुसलमान ॿाहिराड़ी जा सभु अची गॾु थी, सॼी मस्जिद नबी अंदरों ॿाहिरों भरिजी वई। हज़रत बिलाल हर हर साईं जन जे दरवाज़े मुबारक ते वञी खंगे त जीअं साईं जन खे ख़बर पए त जमायत पहुची वई आहे, पर नबी साईं वरी सॼी राति निकिता ई कोन। सभु चओ सुभान अल्लाह। सुबह थियो, साहबाज़ कयो, साईं छो भला साईं जन जी तबियत नासाज़ हुई छा? रात वॾी जमात गॾु थी वई हुई। नबी साईं फरमायो, सॼी मूंखे ख़बर हुई, मां तव्हां जूं खंकारियूं बि ॿुधां पियो, पर नबी साईं फरमाया तरावी जी नमाज़ अल्लाह खे एॾी वणी वई, अल्लाह खे या तरावी जी नमाज़ एॾी पसंद अची वई जो मां मोहम्मद मुस्तफ़ा के ख़ौफ़ ऐं ख़तरो थी पियो मतां तरावी उम्मत फर्ज़ न थी पवे। 5 नमाज़ूं अॻे ई फर्ज़, वरी तरावी भी फर्ज़ थी वञे त फर्ज़ जी त क़यामत जे ॾींहुं पुछा थींदी। 19 रकातूं इशा जूं, वरी 20 रकातूं तरावी, उम्मत जे मथों बोझ थी पवंदो। इन जे करे मां मोहम्मद मुस्तफ़ा ॿाहिरि न निकितुसि मतां उम्मत ते बोझ न थी पवे। अज़ीज़ुन अलैहि मा अनितुम, अल्लाह से फरमा अड़ो नबी मां तव्हां खे ॾिनो आहे जेको एॾो तव्हां जे मथों मेहरबान ऐं शफ़ीक़ आहे जो तव्हां जी तकलीफ़ मोहम्मद मुस्तफ़ा बर्दाश्त नथो करे। बाबा पोइ अड़े नबी सां मोहब्बत रखिजे या न? ॿिए नंबर ते नबी साईं जो हक़ आहे अदब रसूल, अज़मत रसूल। अल्लाह जे रसूल जो अदब हुजे। ऐं ठुल जा मुसलमानो, अल्लाह जे रसूल जो अदब ईअं कयो जीअं सहाबा कयो, अदब ईअं कयो जीअं उलमा देवबंद कयो। हज़रत अबू हुरैरा घिटी में बीठो हुयो, साईं जन अचनि पिया। ओचितो हज़रत अबू हुरैरा जी नज़र नबी साईं जे चेहरे ते पई त यकदम घर भॻो, वुज़ू करे मस्जिद में आयो। पाण फरमायूं, छो पुट अबू हुरैरा मूंखे ॾिठी त भॼी वएं? हज़रत अबू हुरैरा जी अखियुनि मां पाणी वही आयो, रोई करे चई, मुंहिंजा साईं, जंहिं वक़्त में तव्हां अचो पिया उन वक़्त में मूंखे वुज़ू कोन हो, जेकॾहिं बिना वुज़ूअ जी तव्हां खे हथ पियो ॾियां इहा बि बेअदबी ही, हथ न पियो ॾियां इहा बि बेअदबी ही। तंहिंजे करे वुज़ू करे पोइ आयुसि त पंहिंजे महबूब सां मिलां त वुज़ू वारी हालत में मिलां। इन खे चइबो अथव अदब रसूल। अदब सिखो त सहाबा खां सिखो, अदब सिखो त उलमा देवबंद खां सिखो। मुंहिंजो हज़रत मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैहि जॾहिं मदीने पाक विया, पेरल मां जुती लाथऊं। जेतिरो वक़्तु मदीने पाक में हुया पेरल में जुती न हुई, पेर ज़ख्मी लॻा पिया आहिनि, पटियूं ॿधियूं पियूं आहिनि। शागिर्दनि चयो, साईं छो भला वहां जुती नथा पायो? त मौलाना नानोतवी रहमतुल्लाह अलैहि रोई करे फरमायो, मां उन शहर में जुती कीअं पायां जंहिं शहर जे घिटिन में मोहम्मद मुस्तफ़ा जा कदम मुबारक लॻा आहिनि। थी सघे थो मां जुती पायां ऐं मुंहिंजे जुतीअ जो तरो ज़मीन जे उन हिसे खे लॻी पवे जंहिं हिसे ते मुंहिंजे महबूब जा कदम मुबारक लॻा। मां बेअदब थी पवां, क़यामत जे ॾींहुं कहिड़ो मुंहुं खणंदुसि। अड़े हैफ़ हुजेव ठुल जा मुसलमानो, तव्हां आगल माण्हुनि खे था चओ त हे बेअदब। अदब कयो।
कुरान भी नबी से जो अदब तो सिखारे। अल्लाह से फरमा ला तजालू दुआ और रसूल बैनकुम कदुआ इबाजिकुम बाजा। ओ मुसलमानो जी हिक बि खे नालो वठी करे सॾु कंदा हो, इहे मुंहिंजे महबूब खे नालो वठी करे सॾु न कजो, बेअदबी थी पवंदी, ज़िंदगी जा अमल चट थी वेंदव। एक ॿिए खे नालो वठी सॾु कंदा, ओ मौलवी इब्राहिम, ओ मौलवी यहया, ओ मौलवी ईसा, ओ मौलवी मूसा। अल्लाह से फरमाया ला तजालू दुआ और रसूल बैनकुम कदुआ इबाजिकुम बाजा। जीअं हिक ॿिए खे नालो वठी करे सॾु कंदा हो, इएं मुंहिंजे सोने नबी खे नालो वठी करे सॾु न कजो, बेअदबी थी पवंदी, ज़िंदगी जा अमल चट थी वेंदव, पतो ई कोन पवंदो। असां वरी मस्जिद ते लिखी छॾींदासीं या मोहम्मद, या मोहम्मद जी माना ए मोहम्मद हेॾे आ। मां तव्हां खां पुछंदो, ख़ुदा जो वास्तो अथव, इहो अदब आहे? मुंहिंजे उस्ताद जो नालो आहे साईं मीर मोहम्मद मीर अकवारा, मां साईं खे सॾु कयां ए मीर मोहम्मद, इहो अदब आहे? मुंहिंजे मुर्शिद जो नालो आहे हज़रत साईं अब्दुल समद हालेजवी, मां साईं खे सॾु कयां ए अब्दुल समद हेॾे आ, इहो अदब आहे? मुझे अब्बे जो नालो आ मोहम्मद शहबाज, मां पंहिंजे पीउ खे सॾु कयां ए शहबाज हेॾे आ, इहो अदब आहे? तू पंहिंजी उस्ताद खे नालो वठी करे सॾु नथो करीं, बेअदबी थो समझी। पंहिंजे मुर्शिद खे तू नालो वठी करे सॾु नथो करीं, बेअदबी थो समझी। पंहिंजे पीउ खे तू नालो वठी करे सॾु नथो करीं, बेअदबी थो समझी। ऐं मस्जिद में लिखी थो छॾीं या मोहम्मद ए मोहम्मद हेॾे आ, इन खां वधीक बेअदबी कहिड़ी थींदी आहे? बेअदबी पाण कंदा, खाते असांजे लिखा। अल्लाह से नबी से जो अदब तो सिखारे, या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफ़ऊ अस्वातकुम फ़ौक़ सौतिन नबी वला तजहरू लहू बिलक़ौल कजारि बाज़िकुम लिबाज़ अन तहबत आमालुकुम व अंतुम ला तशउरून। 26 सिपारो सूरत हुजरात तो पढ़ा। अल्लाह से फरमा ओ ईमान वारो, पंहिंजी आवाज़न के मुझे महबूब जे मौजूदगी में बुलंद न कयो, जिथे अल्लाह जो नबी हुजे उते आवाज़न के बुलंद न कयो, शोर न कयो, घोर न कयो, बेअदबी थी पवंदी, जिंदगी जा अमल चट थी वेंदव। हिन वक्त भी आयत नबी संजो रोज़े मुबारक ते अरबन सगोरन लिखराए छड़ी आ। उलमा फरमाइन था हिन वक्त भी मुसलमानन के इहो ही हुकुम आ, ओ ईमान वारो, ओ पाकिस्तान जा हाजियो, ओ हिंदुस्तान बांग्लादेश जा हाजियो, ओ अफगानिस्तान इराक जा हाजियो, ओ शाम यमन जा हाजियो, जॾहिं मुझे सोने मोहम्मद मुस्तफ़ा जो रोज़े मुबारक ते अचो, पंहिंजी आवाज़न के बुलंद न कजो, शोर न कयो, घोर न कयो, सलात ऐं सलाम पढ़ो पर अदब सां, एतराम सां, झिकी आवाज़ सां, मत मुझे सोने नबी जे आराम में खलल पवे, जिंदगी जा अमल चट थी वेंदव, हज ऐं उमरा बर्बाद थी वेंदव, पतो ई कोन पवंदो। बाबा जेकर नबी साईं हिते मौजूद हुजे ऐं मां एॾो वॾे आवाज़ सां तकरीर कयां, इहो अदब आहे? अदब कयो, समझो भी था त नबी साईं मौजूद आहे, वरी वॾे आवाज़ सां तकरीरूं पिया कयो। समझो भी था त अल्लाह जो नबी ठुल में मौजूद आहे, वरी नबी साईं जे मौजूदगी में पाण था मुसल्ले ते बीहो, अदब कयो। बेअदबी पाण कंदा, खाते उलमा देवबंद जे लिखा। ओ हिकिड़ो फ़कीर हो, उनखे हिकिड़ो बकर ॿियो हुओ भोलो, ॾिसंदा हो न फ़कीर बकर ऐं भोलो गॾु घुमाईंदा। भोलो एॾो हरामी जो सॼो अटो खाई पछाड़ीअ में वरी अटे जी लप बकर जे मुंहं ते हणी छॾे। फ़कीर जो अचे त मार अचे बकर खे। महीनो ॾेढ गुज़रियो, फ़कीर अची परेशान थियो,
भेणा अटो भी बकर थो खाए वरी थुलो भोलो थो थींदो वञे ॻाल्हि छा आहे। हिकु दफ़े लिकी वेठो ॾिठई त भोले हरामीअ सॼो अटो खाई पछाड़ीअ में अटे वारी लप वरी बकर जे मुंहं ते हणी छॾियईं। असांजे यारनि जो हाल बि साॻियो भोले वारो आहे, बेअदबी पाण कंदा अटो असांजे मुंहं ते मरी। अदब कयो।